अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हां? ठीकु आहियो? वॾे अरसे खां पोइ वरी व्लॉग ठाहियां पियो। ऐं व्लॉग हमेशह मां कोशिशि कंदो आहियां का नई शइ तव्हां जे साम्हूं आणियां। ऐं इतफ़ाक़ आहे त जॾहिं जॾहिं मां सलीम बलोच मुंहिंजो दोस्त आहे, काफ़ी पुराणो 40 साल पुराणो दोस्त आहे, ऐं जॾहिं जॾहिं मां सलीम सां मिलंदो आहियां त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां को न को व्लॉग ठाहियां। ऐं असांजो जेको व्लॉग जो जेको महवर ऐं मर्कज़ हूंदो आहे उहो हमेशह सिंधी ड्रामो हूंदो आहे। असां सिंधी ड्रामे जी तबाहीअ ते रोईंदा बि आहियूं, ॻाल्हाईंदा बि आहियूं, ऐं हिक ॿिए खे बि ॾोरापा ॾींदा आहियूं, ॿियनि खे बि ॾोरापा ॾींदा आहियूं त यार ख़ुदा जे वास्ते सिंधी ड्रामे जी इज़त कयो। जंहिं ड्रामे खे PTV जे वॾनि वॾनि प्रोड्यूसर्स जहिड़ो की साईं मरहूम हारून रिंद साहिबु, मरहूम मोहम्मद समेजो साहिबु, मरहूम फैज़ बुगियो साहिबु, उन्हनि सिंधी ड्रामे खे ॾींहं राति हिकु करे परवान चढ़ायो ऐं PTV जो नालो रोशन करायो। उन्हनि जे वञण खां पोइ ड्रामो तक़रीबन असांजो ख़तमु थी वियो आहे। ऐं रही सही कसर वरी असांजी सिंधी चैनल्स जेको आहे ड्रामे जी ॿेड़ी ॿोड़ण में तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं इन विच में KTN कुझु बहितर ड्रामा कया, जॾहिं असां बि KTN ते हूंदा हुआसीं, वरी सिंधी TV बि सुठा ड्रामा कया। पर अचानक हिकिड़ो अहिड़ो दौरु अची वियो जो उन्हनि ड्रामे खे तबाह करण में का कसर कान छॾी। यानी उन्हनि सिंधी ड्रामे में जेका बि शइ हू ॾींदा ऐं सेम लोकेशन, सेम सब्जेक्ट, सेम आर्टिस्ट, ऐं जेको आहे सो क्वालिटी सफ़ा ख़तमु, क्वांटिटी घणी। सो इन ॻाल्हि ते असां हिक ॿिए सां बहस कंदा आहियूं, रोईंदा पिटींदा आहियूं, पर को बि असांजी ॻाल्हि खे ॿुधण जे लाइ तयारु न हूंदो आहे। शीशो बंदि कयो। सो ॻाल्हि इहा आहे त वधीक त मां घणो कुझु ॻाल्हायां, पर हाणे मूंसां गॾु सलीम बलोच वेठो आहे त मां सलीम खे चवंदुसि त हू पंहिंजे ख़्यालातनि जो इज़हार करे त सिंधी ड्रामो जो जेको तबाह थियो आहे इन जी वजह त इहा ई आहे। पर छा जेके असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि उहे छो नथा एहतिजाज कनि, या असांजा वॾा राइटर्स आहिनि उहे छो नथा एहतिजाज कनि त यार ड्रामो जेको आहे सो उहो बहितर थी सघे थो। सो सलीम, तव्हांजो छा ख़्यालु आहे? बिल्कुलु, मां तव्हांजी 100% एग्री थो कयां। सो वॾी हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे असांजे नौजवान यूथ छोकिरनि सां जेके ख़ूबसूरत पर्सनैलिटी जा मालिक आहिनि ऐं बहितरीनु एक्टर्स आहिनि, उहो सफ़ा मायूस थी विया हली आहिनि इन्हनि चैनलनि खां, ड्रामनि खां। सो घर वेठा आहिनि ऐं इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे उन्हनि आर्टिस्टनि सां जिन सॼी ज़िंदगी पंहिंजो कमुकार सिंधी चैनल ते ॾिनो, ड्रामनि ते ॾिनो, उन्हनि खे वरी चैनल इग्नोर था करे छॾनि। त इहो न थियणु घुरिजे। ऐं इन हालत सूरत हाल में उहो कीअं सराइव ज़िंदगी पिया कनि, कीअं गुज़ारीनि पिया, इन बारे में त असांजा जेके दोस्त आहिनि उहो सोचनि ई कोन था। ऐं मां हिकिड़ी रिक्वेस्ट थो कयां इन्हनि खे, सिंधी मीडिया जे चैनलनि खे, त तमामु जेका हिकिड़ा ख़ूबसूरत चहिरा असांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं हिते कराची में वेठल आहिनि, उहो कीअं ज़िंदगी पिया गुज़ारीनि, उन्हनि जे बारे में सोचो। हिननि डायरेक्ट जेका आहिनि अंदरूनी सिंध में ड्रामनि शुरू करे छॾिया आहिनि, सोप सीरियल करे छॾिया आहिनि। उन्हनि मां केॾो नुक़सानु पियो थिए असांजे सिंधी चैनल खे, मीडिया खे। व्यूअरशिप जेकी आहे उहो मजबूर आहे ॾिसण में। उहो चाहे थी की नई एंटरटेनमेंट हुजे, उन जा प्रोग्राम हुजनि, उहो थियनि ई कोन था ऐं न थियणु घुरिजे। सो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश थो कयां त भई असां त ॻाल्हायूं था घणो ई को त सिंधी मीडिया में सिंधी ड्रामा सुठा थियनि, सुठा राइटर अचनि, सुठा सिंगर्स अचनि, म्यूज़िशियन्स अचनि, एक्टर्स अचनि, डायरेक्टर अचनि। ऐं वॾा वॾा डायरेक्टर आहे न, जेको असलम भुट्टो आहे, मां आहियां, महमूद मीर जता, ज़ही मीर जता, ऐं ॿिया कई, रऊफ़ कुंदर साहिबु आहे, अलाए वेठा आहिनि, घर वेठा आहिनि। उन्हनि बुनियादु रखी उन्हनि जेको प्रोग्रेस ॾिनी सिंधी चैनल के ड्रामनि में, उहे वीचारा ख़ामोश साइलेंस वेठा आहिनि, मजबूर आहिनि। सो हाणे छा थो करे सघिजे? एक्चुअली सलीम, ॻाल्हि इहा आहे त असां जेके बि सिंधी आर्टिस्ट आहियूं उन्हनि में हिकु त ॿधी कान्हे का,
ठीकु आहे। असां हिक ॿिए जा हम ख़्याल न आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त जेकॾहिं असां को ड्रामो फ़र्ज़ु कयो त उहो डायरेक्टर हुजे उहो को हिकिड़ो ड्रामो पर किस्त जेको आहे सो 50,000 में करे थो त असां सिंधी माण्हुनि जी कोशिशि हूंदी आहे त इन खां इहो ड्रामो कहिड़े तरीक़े सां असां खसे वठूं। पोइ हू चवंदा त साईं हीअ 50,000 में करे थो, मां 25,000 में तव्हांखे करे ॾींदुसि। त पोइ नेचुरली जेको मैनेजमेंट आहे उहा पोइ चवंदी त यार मुंहिंजा 25,000 रुपया हिकिड़ी किस्त ते बचनि था, त छो न मां इहो ड्रामो असलम खां वठी वञी सलीम खे ॾियां जेको 25,000 में कंदो। सो उन में पोइ छा थो थिए त जेको 25,000 में इहो ड्रामो खणे थो त उहो ज़ाहिर आहे पंहिंजे नमूने सां वञी इहा रिकॉर्डिंग कंदो, पोइ उन में क्वालिटी कोन ॾिसंदो, आर्टिस्ट जेके आहिनि ख़ासि न खणंदो, नंढा नंढा खणंदो, हिकु अधु को वॾो खणंदो। पर ॻाल्हि इहा आहे त क्वालिटी त मरी वई न ड्रामे जी, क्वालिटी मरी वई। ॿियो छो अंदरूनी सिंध में एॾा ख़ूबसूरत चेहरा मौजूदु आहिनि, नौजवान पढ़ियल लिखियल यूनिवर्सिटी में छोकिरा आहिनि, उन्हनि खे कास्ट कनि नई ऐं साॻिया चेहरा रिपीट में त ॾिस त KTN ते बि साॻिया, तव्हांजा इहे सिंध TV ते बि साॻिया, महिराण ते बि साॻिया। ईअं न थियणु घुरिजे, भले कनि पर जेके नवां छोकिरा आहिनि ख़ूबसूरत आहिनि। ऐं तव्हां ॿुधायो त ख़ूबसूरती जेके हिन जी मारिजी थी वञे, कहिड़ो अहिड़ो एक्टर जेको नौजवान हुजे ऐं जेको सोप सीरियल में कमु कंदो हुजे जेको ख़ूबसूरत हुजे। अच्छा ॿी सलीम मूंखे इहा ख़बर पई आहे त जेके असांजा ॿ चैनल सिंध TV KTN इहे जेके ॿाराड़ीअ ड्रामा कनि था, जिन डायरेक्टर्स खे ॾियनि था, उन्हनि डायरेक्टर्स खे इहो फुल अख़्तियार हूंदो आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जी वञी कास्ट खणो, तव्हांखे हेतिरा पैसा ॾींदासीं। हू छा था कनि, जेका मूंखे ख़बर पई आहे, शायदि तोखे बि ख़बर हूंदी, हू छा था कनि त उहो ड्रामो जॾहिं ॿाराड़ी में खणी वञनि था त पोइ उहो जेके शौक़ीन अदाकार आहिनि, जेके पैसा ॾेई ईंदा आहिनि, पोइ उन्हनि में वाक ॾींदा आहिनि त बाबा हीउ किरदारु आहे, 50,000 वठंदोमांइ ऐं जीअं कंदे त ठीकु आहे। पोइ उन में बेशुमार माण्हू जेके 50 लख रुपया बि ॾियण लाइ तयारु हूंदा आहिनि ऐं उहो किरदारु वठंदा आहिनि। हाणे मूंखे ॿुधाए जेको पैसा ॾेई ईंदो हूंदो, हाणे उहो छा एक्टिंग कंदो? हाँ बिल्कुलु, पर हिन में जेकी आहे डायरेक्टर जी राइटर जी इन्वॉल्वमेंट हूंदी आहे, चैनल जो न हूंदो आहे। चैनल त हुनखे ठेके ते ॾेई छॾींदो आहे न, हू डायरेक्टर जो इहो फॉल्ट आहे। इहो जेको माण्हू करे थो, मतिलबु ईअं थिए पियो या न पियो थिए? हा, इहो बिल्कुलु इहो थिए पियो। कई हिननि ते कई एक्टरनि आर्टिस्टनि ॻाल्हायो आहे, सो न थियणु घुरिजे। सो दोस्तो हाणे असांजो मक़ाम अची वियो आहे, PTV कराची ते अची विया आहियूं। सो पंहिंजे व्लॉग खे बंदि कयूं था। ड्रामे जी तबाही जो जेको असल जेको मक़सदु आहे उहो इहो ई हुयो। सो महिरबानी।